औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सद मोहतरम मुकर्रम सादात किराम ज़ी वक़ार उलमाए ज़वील एहतराम सामीन मोहतरम बरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जैसुंदे हमेजा न्याज पर तक़सीम थींदो वो न्याज तक़सीम करे वारा न्याज तक़सीम कईंदा। आऊं वटे चंद बदरे दीन जो हिकिड़ियूं ॻाल्हियूं अर्ज़ करियां तो दुआ करी जा अल्लाह तबारक व तआला मूंखे आमिणी के मथे अमल करे जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। अॼु जो जेको ॾींहुं आहे इनकी ईद मिलादुन नबी चवाजे। ईद मिलाद मिलाद हिकिड़ो लफ़्ज़ है, इन मथे गौर करणो। अने अॼु जेको मुबारक ॾींहुं है कि पूरे रूही ज़मीन ला करे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू आजे ने मुझे आका रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिन जहान में अल्लाह महफूज फरमाए। और हुजूर जी ज़ात जा सबूत ॾियणा अल्लाह करे वक्त खपे, अल्लाह करे की को वक्त खपे। पण अजकल जेको ज़हन में जा जेकी पण चीज़ूं आई अने मणे मणे टुकड़ा टुकड़ा पा तकरीरूं नेरियूं ते में थोड़ो पंहिंजो माहौल अने दिल जी मिजारा थोड़ा झटका अचेंदा। छोड़ो तेला करे आवां के सामने टूका जैसुंदे न्याज पण तक़सीम थींदो अने आवां जे सामने थोड़ी बार दो हिकिड़ियूं ॻाल्हियूं अर्ज़ करियां तो जरा हमारो लाउड की जरा सेट करिया जे ही जेको ॾींहुं मनाणो मणे ॾींहुं अल्लाह जा ई अने असमत वारो ॾींहुं माहे रबील अव्वल 12 तारीख़ सूमर जो ॾींहुं। हाणे इन ॾींहुं के अल्लाह नबी जी हर अदा के अल्लाह अज़्वजल पंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के पण अदा करे जो हुक्म करें। हर नबी हर रसूल मणे आया उल लज़मी तेमें जा आके चा जे आके लगदो जे ही मणे जुलूस कढना हेतरा वारे न वा हेतरा वारे इल्म पढ़नो इतरी रोशनाई पढ़नो हुई अने आके अहिड़ो लगदो जे ई फ़क़त हिंद या ॿिया जो कोई हिजाज़ी मुल्क ई तंहिंजी मिजारा ई हूंदो, बल्कि 1924 वटा अरब मुल्क में बाक़ायदे मक्का ने मदीना जी मिजारा अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस निकरदो। ये तो 75 वारे थिया आहिनि एवर ई जुलूस बंद है अरब जी मिजारा अने जिन टाणी हुकूमत आवई सऊदिया जंहिंजा ख़यालात ई जेको हिन जुलूस के बेदत थी वराई इन जी जेको ऐसे तारीख़ है 75 वारे। बाकी चारों इमाम इमाम शाफी ने रहो, इमाम मालिक ने रहो, इमाम अहमद बिन हंबल ने रहो, इमाम आज़म अबू हनीफा 4 इमाम आहिनि। इन्ही चारों इमाम जी पण तकलीद में बाक़ायदे आईने आऊं हेवर की रोशनाई ही करियूं था, लाइटूं लगायूं था। अरब जी मिजारा उनटाणे लाइट न हुई, फानूस अने कंदील हुआ। इश्क अने मोहब्बत जो सबूत पेश करे अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा जी ईद मिलाद नबी मथे खुशी बनाया अने ई सजे मक्के अने मक्के जी मिजारा इर्द गिर्द शहरे जी मिजारा निकरी गली गली जी मिजारा ई जुलूस जो इख्तिताम सैयदना हज़रत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर ही खत्म थींदो। तो मतलब हाणे इन थी अॻियां नेरींदा जे भई केर बनाए अल्लाह ताला पिन पिन जी हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश के वक्त में आजिया ने मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश के वक्त में अल्लाह अज़्ज़ व जल पिन खुशी बनाए। हाणे ही त कंदील अज असां कल ॾिसां अल्हम्दुलिल्लाह
ही जेकी पण सजाइए ता कुर्बानी दिए ता खैर इनकी अगिया जी आवां के अगर सुनायो मक्के वारा फानूस खणदा हुआ मेणबत्ती खणी एक सबूत करे ने पेश करींदा हुआ अल्लाह करो कायम तो खुदावंदे कुद्दूस जल्ल जलालू जल्ल शानो आजिया ने मुझे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जी पैदाइश के वक्त में अल्लाह अज़्वजल तमाम फरिश्ते के हुक्म गए कि जिकी पर आसमान में सितारा आई आसमान में तारा आई इन्हीं मीणी तारे के रब हुक्म करें जो को हजरत आमिना जी घर मथे जी आईने आऊं कंडील बनायूं आईने आऊं की रोशनी करियूं आईने आऊं की लाइटियूं सजायूं खुदा आजिया ने मुझे हबीब जी पैदाइश के वक्त में आसमान में झिकी पर फरिश्ता वाई मणे नूरानी आसमानी फरिश्ता अने आसमानी जिकी तारा आई ई मणे हजरत आमिना जी खुशी जी घर मथे सजाए में आया हुआ अगर ये हवाला दींदो से लम्बो थी वेंदो से अने आई पण धूप ने तड़की में वेठी आ रहियो आऊं हेतरीला करे चां तो जे हैवर जी हालात जे मुताबिक केदा की लगे जी नई नऊ तरीको ने खणी आया आई हेतरीला करे चां तो जे नऊ नई हेवर पां कयूं ता सदियों तक अज थी 1450 वरी पहला ये तो 75 वरी थी आई जो को ऐसे उते सऊदीया हुकूमत जे मिजारा इन जो न तो दिए अगर इतिहास ने तारीख जे वर्के के खणदा तो 1450 वरी आंजे ने मुझे आका मोहम्मद मुस्तफा जे जुलूस जो को ऐसे निकरियो है हाने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूस जी अल्लाह ताला हर नबी जी अदा के अल्लाह ताला कायम रखें मेरो जोर नमाज फजर नमाज है और पढ़ो था फजर नमाज ये आई पाई चौथा जी नमाज और नमाज ए इनकी अगियां करो है करे पुछया उलमा इकराम के तो हजरत आदम अलैहिस्सलाम जी खुशी में अल्लाह ताला हुजूर जी उम्मत में कयामत सुंदे आदम जी मिलाद मनाए तो जेके ने आई ने आओ नमाज पढ़ो था जेके फजर चोंदा कई चोंदा जे बाबा आदम अलैहिस्सलाम ने असा फजर जी गाल आदम अलैहिस्सलाम जन्नत ते मिजारा उतरिया अने बराबर अंधेरो सुबह जो वक्त थियो अने की बाग ॾिठो तिनटाणे शुक्राने जी ऊपर रकातू पढ़िया जे मौला आऊं साओ ॾिठो आदम नफल पहला इंसान ही पहला ही ई पर रकातू नफल नमाज पढ़िया अल्लाह ताला आदम जी याद के ता कयामत तक कायम रखी ने देखिए आई नमाज पढ़ाओ हजरत इब्राहिम नबी अलैहिस्सलाम जोर नमाज है अगई नमाज है कि अगई जी नमाज हजरत इसहाक अलैहिस्सलाम हजरत इब्राहिम जा पुत्र पैदा थिया औलाद न हो अने हजरत इब्राहिम नबी अलैहिस्सलाम 4 रकातू जोर जियूं शुक्राने जो पढ़िया अल्लाह औलाद ने से अल्लाह इन अदा के कयामत तक आईने आऊं जो को पढ़ो था नमाज अल्लाह जी है पर असल याद नबी जी है आवा के दोहराइया तो मुख्तसर आवाज वो आदम जी अल्लाह दोहरा करे ने पाके याद रने हेडा जोर जी हजरत नबी पिंजी प्यारे पैगंबर नबी जी अदा जी याद रने हाने जो को ऐसे जोर पुठिया असर हजरत उज़ैर अलैहिस्सलाम 100 वरे पुठिया 100 वरे मौत अची हुई 100 वरे पुठिया जिंदा थिया अने जिनटाण पाछो थिया तिनटाण अल्लाह हुकुम कहे जे उज़ैर तोखे 100 वरे पुठिया जीरो कयो है तो उनजी निशानियों ना वाक्या बयान न तो करिया गडोड़ो खचर पियो उन मथे पर मसो उन मथे पण सड़ी चुकियो जुना हडा थी चुकिया खजूर जा अंगूर जा खोशा ई बराबर पियावा अने गडोड़ो जो खचर वो मने सड़ेलो अल्लाह जी बारगाह माने मौला मुके 100 वरे थिया जा 100 वरे पुठिया मुझो जिस्म तरो ताजा है मुझे गडोड़े जो खचर है इन जो जिस्म सड़ी पियो है अल्लाह चेतो जाओ रब भैया तदे हजरत उज़ैर अलैहिस्सलाम इन याद में विचई जी 4 रकातू शुक्राने जो पढ़िया अज पर अल्लाह और नबी जी अदा के आई ना अदा करी सुन जा हाने आवई मगरिब हजरत अयूब अलैहिस्सलाम जी बदन में कीड़ा पिया हुआ जिस्म सड़ी चुकियो बराबर हजरत याकूब जो पर जिक्र है ने हजरत अयूब को जिक्र है खैर हजरत अयूब अलैहिस्सलाम जिनटाणे सांझी जो वक्त थियो जिनटाणे बराबर ही जिस्म मथे आया 4 रकाते जी नियत कयो 3 रकातू पढ़िया चौथी रकात में उथियाणो ना एतरी के कमजोरी अची हुई हजरत अयूब अलैहिस्सलाम के कमजोरी कुरे जी हुई कि जिस्म मथे मस मणे खाजी हुयो खाली हड्डा रहा हुआ 4 रकाते जी नियत कयो
अने 3 रकात के मुकम्मल करे न उथिया उथियाणो न वो सलाम फेरे वेदो अल्लाह चे जे आयूब तो जी हिम्मत उथी जी ना है तू मुझे शुक्राने में ई 3 रकात पढ़े आने कयामत तो जी याद क्यों बनाई दो से सही इशा जी 4 रकात सुमोनी जी हजरत यूनुस अलैहिस्सलाम पढ़े आई 4 डी मच्छी जी पेट में हुआ कितना डी मच्छी जी पेट में 4 डी हुआ 4 डी पुठिया जिंटाने 12 निकलिया मच्छी जी पेट में सही अने सालिम ई वक्त हो इशा जो अने निकलिया तिनटाने अल्लाह जो शुक्र अदा कयो ते में 4 रकातों नमाज पढ़िया नियत कयो ई नफल हुआ फर्ज हाम आने मुंह मथी थिया मुद्दो अर्जी कया तो जो उन्हीं जी अदा हुई से अल्लाह हर उम्मत में उन्हीं जी अदाएं के कायम रखे अञा के टूका हवाला दींदो से वक्त वधारे न तो कना 4 रकातों इशा जी हुई हजरत यूनुस अलैहिस्सलाम नफल 4 रकातों पढ़िया अने अल्लाह जी बारगाह मार अल्लाह चे तो ए यूनुस मच्छी जी पेट में सही सालिम निकली है शुक्राने जी 4 रकातों पढ़े हाने तो जी इन अदा के अल्लाह चे तो जी आ क़यामत सुधी कायम रखो सुभान अल्लाह ई नमाज हुई ई अल्लाह उन नबी जो हाने सुन जाओ उन नबी जो अल्लाह आईने आऊं जो को ऐसे ई चौथा जी ही एको जलसो है ये जो को ऐसे झंडा खणी ने ईद मनायो था हाने हर 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 दी ईद मनायूं था इत आने मुके तडे बड़े इल्म ना तो और कई असा तो जो को वडो डी इनके जो 5 वक्त में हर नबी जी अदा के अदा करियूं था ईद है तो कोई वडे में वडी ईद गई वडे में वडी ईद पाजी बकरा ईद का ईद उल फितर जो ई जोन पावटे को ईद हुई बराबर एंटी अञा पो सवीह वारी ईद मालीह वारी ईद कई रजब वारी ईद आदो जो को ऐसे अक जे काठी में कपड़ो लपेटे बारे करे मालिया ने पो ईद के ई पांच ईद हुई इनी ईदें कना तमाम ईदें कना अफजल ईद असल में आजो ने मुझो आका मोहम्मद मुस्तफ़ा जिन वक्त में तवल्लद ने पैदा थिया अल्लाह ताला उनकी ईद में कायम रखे हाणे ही मनाई चो त बाबा ही नमाज पढ़ियासीं त पोइ नबी जी छा त अञा हिकिड़ी जराक अॻियां हलो अने अल्लाह जे रसूल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक्त ना जो को तशरीह करे सका पण आवां जे सामे ज़हन मुंतकिल थिए तो पंहिंजा ज़हन मुंतशिर थिया आहिनि अने हिन के कोक बिदत पर चई छॾे थो कोक ई चवंदा ही मणे जेको ऐसे ईद ना आहे ही त नवी ईद खणी आई ईद उल फितर वाजिब है ईद उल उज़ा वाजिब है ही ईद कितां है कितां थी सबूत है त जरा जे दिल जी कने से रख जा नी आंखी जोको चांदो नी समझा गुरी आंटी रखी दी जा जोको एड़ो मरीज हुए तो उनके वतारे नी चौजा दी एकड़ो आंखे ईमान ला करे जिंग न लगे ईमान ला करे किट न लगे अचो अल्लाह जो रसूल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे मेराज मथे विया बैतुल लहम में हजरत जिब्रील बुराक मथे उतिया अल्लाह जे रसूल के उतिया बुराक मथे जो को सवार तंके चले या रसूल अल्लाह जरावर उतरो अने हिते बुराका तो नफल नमाज पढ़ो हजरत जिब्रील जिने चयो अने अल्लाह जो रसूल पढ़ो जी बरकत वाली जगह है तो पुछेंदा जो हुजूर चेंदा जी की बरकत वाली जगह या रसूल अल्लाह इतरे ला बरकत वाली जगह है कि अल्लाह ताला हजरत ईसा रूह अल्लाह के इन जगह मथे पैदा करें बरकत वाली जगह खुदा जो रसूल रहमत आलम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इते पुराका को नफल नमाज पढ़ी ने दुआ मंगिया हाणे जिती जगह बरकत वाली है ने वक्त ना जो को बयान करे ने का जरे हजरत मरियम हजरत ईसा रूह अल्लाह के जन्म ने नो इंटाणे एकड़े खुशी जी मिजारा विलादत जी मिजारा अल्लाह जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो आज मुबारक दी है हर नबी जो मुबारक दी है हजरत ईसा रूह अल्लाह जिन दी जन्म में आवा उन्हीं जी घर जी मिजारा कीनो त अल्लाह ताला जल्ल जलालु जल्ल शानो हजरत मरियम के हुक्म कहे आए मरियम जिन खजूर जा जो तवज्जो दा रख जा आ जो चित दा रख जा सब ताके मिलदो जेदा आई खजूर जी नीचा बैठा आयो खजूर हुयूं न खजूर हुन हजरत ईसा रूह अल्लाह जन्म गणो अने खजूर जी झाड़ में जा पण खजूर जा झाड़ अरब में ही सोचा है एरा कोई अरब होए अजम खजूर जा झाड़ की खारकालू पावारियो इस्राइल वारियो निंडड़ियो नहीं ओडा वडा वडा झाड़ हुआ
उन झाड़ जे नीचे अल्लाह ताला ऐन वक्त जी मिजारा ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश जे वक्त में अल्लाह ताला खजूर के हुक्म के खजूर जा खोशा हजरत मरियम जे पगे वठी छड़िया तारू हाणे ई थी त अल्लाह ताला हुक्म कहे जे ऐ मरियम तो जी घर जो को बच्चो जन्मियो है ई नबी है तू खान तकसीम कर बोले खाली खजूर मिठी तो पो अल्लाह हुक्म कहे जे ऐ मरियम अञा जमीन में जा नहर जे मिठो एकड़ो शरबत है इनके तू पी ने बे के पियार बुरेला करे कि जे के नबी बना करे हलायो है इन जगह मथे अल्लाह ताला हुक्म करे तो पंजे बंदी हजरत मरियम के कि मुझे नबी जी शान है कि जदे नबी जी पैदाइश थी तो खुशी बनायो खारायो पियारियो यतीम जी पुछा करियो पिंड जो परायो पाड़ोसी इनी मिड़ी जी पुछा करियो इंसान बनियो हजरत मरियम तकसीम कयो आजो ने मुझो आका रहमत आलम नूर मुजस्सम हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिंजान में तशरीफ की नहीं आया हिंजान जी बेचारा तशरीफ की नहीं आया तो खुदा जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश के वक्त में हजरत ईसा रुल्ला जी पैदाइश के वक्त में खजूरे जी झाड़ में जा खोशा हजरत मरियम जे कदम मुबारक जे मिजारा आया जमीन में जा पानी निकलियो जो को एवर आईना सरबत यूं ता एड़ो सरबत निकलियो ने आजो ने मुझो हबीब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनटाने तवल्लद ने पैदा थिया तदे अल्लाह ताला हुक्म करे तो जे ऐ मुजा फरिश्ताओ आज मुझो हबीब मोहम्मद मुस्तफा तवल्लद थिया जन्नत जा होशा और इतरीला करे बनाया अने जे वटे मुझे हबीब जो मोहब्बत ने इश्क हुंदी उत इतरी झाड़ महदूद हो पानी पण महदूद हो मुझो हबीब जी जात महदूद ना है कुल कायनात में जो को इन जी अगर खुशी बनाई दो तो रब चेतो जे खुश हो ना उनमें मुझो रहमत ने बरकत उन्यो जो को इंसान तसव्वुर पण करे अल्लाह अकबर अल्लाह अकबर या रसूलुल्लाह इतरीला करे आऊं अर्ज किया तो खास तो मुद्दा आजकल जो को माहौल है आज करड़ी असा जी जो को सोच अने समझ है माफ करी जा कि सोच के तब्दील करे अखलाक मुस्तफा के अपनाणो पवंदो आने मुके एड़ो नबी मुबारक मिलियो है यावन जा बो सोट में आवा हवाला दिया कि ऊ नबी जी जात है जो अल्लाह ताला हिते अने दुनिया जी मिजारा आखिरत जी मिजारा इन जे सदके जो करदा अचो असा जो अखलाक असा जी रहनी कहनी ने ही जमानो मोबाइल जो है विचार के बदलायो माशरो बदल दो विचार से जहर से न बदल दो नफरत से न बदल दो आजी ने मुझी सोच जो इन दौर ने जमाने में टूकी है इन सोच के हटायो अल्लाह जे रसूल जी अखलाक के जिंदगी के नेरियो आई जेडे हेवर नारा हणी मोहब्बत जो दम भरियो ता याद रख जा उन जी सीरत मथे उन्हीं जी हुक्म मथे पण अमल करणो पवंदो निकाह त खाली झंडो खणी न मरहबा या रसूलुल्लाह चवंदा त ज़बान जो दाव है दिल जो दाव न आ वटे अर्ज ने गुजारिश है कि पांचो नबी रहमत आला मोहम्मद मुस्तफा पेट हुक्म कयो जे पहला आंकना बे जो वधारे ख्याल रख जा आंकना बे जो वधारे ख्याल रख जा आईने आऊं पांचो पांचो करियूं आका चेता जे आंज मुझो मुझो न करो तो बाजू में पिंड जो होए का परायो है मुस्लिम होए का हिंदू होए सिख होए ईसाई होए यहूदी होए आई पिंड जो चो आई न चो उन्हीं की जबान में ऊ भले चेता आई न चो आजी पड़ोस में त आई पहलो न क्यों पहलो उनकी खरायो अगर उनके तकलीफ है तो न तकलीफ में हमदर्दी करियो अगर लाइट जो छेड़ो कपाजे ते राजी न थे वाजे तेर को पिंड जो होए का परायो अंधेरे में रोंदो तेर विनी करे न ई इंसानियत है अगर घर जी में जारा खादो ना है पिंड जो है का परायो है पहला उनकी खादो खाराणो पवंदो अरे जो को पाकना नफरत करे
पांचे किरदार कना अगर सही किरदार है ने छता नफरत करे तो पो आई चवंदा जे बाबा हाणे कुर करियूं तो अचो मक्की जी सरजमीन मथे थोड़ी बार अखियूं बंद करे ने आई ना वेही रहो मक्की जी सरजमीन मथे आंजो ने मुझो आका रहमत आलम नूरे मुजस्सम हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन टाणे वेठा हिकड़ी ज़ईफ़ुल उमर औरत हुई वडी अवस्था जी हुई जो आजकल मिनी जी सोच है समझ है वो कहीं चेतो जे हिन में जा ही नुकसान है हिन दीन में जा नुकसान है अरे दीन में जा ना हिन जहान जी में जा रहा तो इंसानियत को सिखाए वाली जात है तो मोहम्मद मुस्तफा जी जात है। नारे तकबीर, अल्लाह अकबर, नारे रिसालत, या रसूलल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकरिया सुन जा हुजूर निकरिया तने वो ज़ईफ़ दूसी कुर के खबर है हड़ूटड़ी वीटे ने मक्की जी के चौरा मथे उभी अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही हुजूर जो जीवन है आओ खास गुजारिश करियां दो नौजवान तबके की अपील करियां दो आई वडे जी गाल के की आई गिनो अमल में गिनो अगर असा जे मौलवी को बावा को वडे जी ने गिनो तो जे जो कलमो पढ़ो था उन नबी जी ते फरमान मथे ता अमल करियो अल्लाह जे रसूल जे फरमान मथे ता अमल करियो अल्लाह जी कसम को पिंडी आने मुके केदा पण नेरी जी जरूरत ना है किरदारे मुस्तफा अमले मुस्तफा एड़ो हुंदो जे उनके तस्लीम करनो पवंदो अरे जिन नबी जे मञण वारे जो आलमियत तो नबी जो आलम गुरु हुंदो वो भी करे नहीं निकरी अल्लाह जो रसूल वटाना हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेती मथी मथी रखी दे अल्लाह जो रसूल खयो उपाड़ियो जो मां वजन बोरो है जो कुरकैया निकलूं पे तो मक्की के घर रहे वतन है छड़नू पे तो मां वजन बोरो है जो उपाड़ भला उपड़े थी हुजूर अल्लाह जो रसूल इन हड़ के उपाड़ियो जे मां आई तो कमजोर हो यो हड़ आवटा खजंदी ना तदे चे तो जे बतरी जा तो एहसान कर ना मुके ई हड़ कदा मंजिल मथे पुजाए देन तदे हुजूर फरमाई ता जे को केदा वणो ता तदे उन जवाब ॾिने सोच में सुन जा के तोखे सचो चा जे हा जे आऊं त भजा थी इन मक्की शहर के छॾे हिकिड़ो नाले मोहम्मद बिन अब्दुल्ला आहे जेको नेरे तो उन जो मोह से कलमो पढ़ी थो एड़ो जादूगर है जिनजी गाल छॾ तू उन कना बचच अने मुके मंजिल ते तू पुजाए दे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हड़ के खणी इन पिन मथे रखियो रखी करे अने जेते चयो हुजूर ओते पुजाए ॾिनो जॾहिं पुजाणी तिन टाणे अल्लाह जो रसूल उनको उतारे करे चंदा जी मां हाणे ही हड़ अञा केॾा की जे की मावे जो मजूरी जे ना मां की नथो खपे जे ई तो पहलो माण्हू ॾिसां थी मक्की जो जेको मजूरी पर न गिने एतिरो त चओ जॾहिं हाणे मको छॾींदी वञा अने ॿिए गांव में वेंदी से तेर चवंदा आहीं जो कुल्ला मको छॾे तेर आऊं चवंदी से जे मोहम्मद बिन अब्दुल्ला जादूगर के ॾिसी ने मको छॾियो अने पोइ वरी को माण्हू मूंखे पुछंदा जे मके मको अहिड़ो को ख़ासो माण्हू खरो त आऊं जवाब ॾियां हिकिड़ो निकिरे जे वक़्त में हिकिड़ो अहिड़ो पिणु मिलियो वो नंढो पण इख़लाक़ वारा ख़ासा हुआ हिकिड़ो अहिड़ो पिणु मिलियो जॾहिं चर्चा हलंदी त तो जी पण चर्चा मके में आऊं निकिरी आहे इन कारण अने तो जो वरी कॾहिं काऊं नालो गिना अल्लाह जो रसूल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाणे पुछे थी जे तो जो नालो करो है ऐ बेटा भतीजा तो हुजूर खिली करे चवंदा जो मुंहिंजो नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला है हुजूर चवंदा मुंहिंजो नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला है अरे तो कना तो भॼी सेंदे तो कना तो मको छॾियो तू पिंड मुंह मथे आवे हुजूर खिली करे चवंदा जे मां ये आंजी सोच अने समझ है ये विलनो या न विलनो आंजो इख्तियार है ये बोझ है तो हुजूर जी अख में जा आंसू छणी पिया जे भतीजा एड़ी तो को वडी गाल ना कई तो जी अख में जा कुरे जा आंसू छणे ता सुनो मक्के जी सरजमीन मथे यतीम आंजो ने मुझो आका मोहम्मद मुस्तफा उन मक्के जी ज़ईफ़ुल उमर औरत के जवाब दींदा जी मां इनी गठड़ियूं लखुए ते के खणी गिना सजी उम्मत जे इंसानियत जो बोझ अल्लाह मुझे कंधे मथे रखे इंसानियत जो बोझ खुदा मुझे कंधे मथे रखे
मथे ने उन बोझ ला रुआं तो जी ही त बोझ एड़ियूं हजारों घटड़ियूं है त मथे मथे खणी वञा पर जोको क़यामत जो जोको मुंहिंजी उम्मत जो बोझ है जोको इंसानियत सिखाइला करे आयो या ई बोझ मूं मथे भारी है तॾहिं चेती जे ऐ भतीजा ॻाल्हि त जोको से उल्टी नज़र आई दुनिया तो ऊंधो चए वेठी तो जहिड़ो तां सचो नबी किथे ॾिठो बि न आहे ये मुझे नबी जो किरदार अञा सुनो मक्के जी मिजारा अज आई ने आऊं विचार सणी के बदलायो माशरो तज खासो थींदो जे आंजी मुंहिंजी रहणी कहिड़ी खासी हूंदी आंजो उथियण विहण खासो हूंदो चोरी कना डकैती कना इज्जत पंहिंजी मिजारा महफूज़ हूंदी तो माशरो सुधरदो माशरे जी मिजारा अमन सलामती हूंदी पर अगर जिन पंहिंजी महले जी मिजारा न को घर जी सलामती हुए न को कंहिं चीज जी सलामत हुए तो दोस्तों दाओ भले मोहम्मद नबी जो करींदासीं तॾहिं त दुनिया असांखे ठोकराए थी दीन दीन है नबी बरहक है कुरान बरहक है काश अगर ई दीन जी साहबा किराम जी मिजारा मौजूद हो तो खुदा जी कसम दरिया जो लोहरुआ जो कदम चुमियो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को जिक्र कयनि तो छेलो पोइ मुंहिंजी तकरीर खे मुख़्तसर कयां हिकिड़ी औरत हुई बेवा औरत हुई बेवा औरत जा कपिड़ा मन टुटी पिया उनजो जवान हिकिड़ो पुत्र हो जे मां ॿाहिरां निकिरंदी त हाणे पंहिंजी इज़त वेंदी को जे किथे बदन मथे अगड़ी न आहे हाणे टुटेंदियूं पुत्र जेको आहे नंढो होसि अर्ज़ करे थो जे मां चाचा वटि वञा न हिकिड़ी मड तोला मांगनी करे अचां मके जा इंसान हुआ इंसानियत खे छॾे विया हुआ सॻो पंहिंजी ठिकाणे औलाद मथे रोम न खेंदा हुआ वञी करे न चाचा खे चए थो चाचा हिकिड़ी मड ॾे मुंहिंजी माउ वटि मड न आहे तॾहिं अर्ज़ करे थो चाचा चए थो आउं कुला ॾियां त विड़ी करे न पाछो आयो जवान मां वटि पोगो त अख में जा आंसू निकिरिया तॾहिं मां चई बेटा तोखे पहले न चयो जी न मिलंदो अंगण में जा रुई ने ॿाहिरां निकिरियो न रुनो ते त कंहिंखे हिकिड़े वरी पुछे जे को रुए तो मां मारे चे न तॾहिं कुला रुएंदो जे मुंहिंजी माउ जे बदन मथे कपिड़ा नहीं वियोसीं चाचा वटि उॾा लोस खाधी पोइ मां पण मूंखे विड़ई पोइ न मिलई हिते मके में ॿियो कोन ॾींदो तोखे मके में अॼु मट मिलंदी ॾिने वारो हूंदो त आमिना जो लाल आहे आमिना जो लाल आहे उते वेंदे आहिनि ॻाल्हि करींदा आहिनि त तुंहिंजी कीअं जेको आहे नी तकलीफ़ हल थी वेंदी वरी वञी करे न मां वटि वियो मां वञा मोहम्मद बिन अब्दुल्ला त मां जे काने में जेको हवा हुई न हवा जो सम्झो था हिकिड़ो कोक भित हुई न चित्र ॾोरे सच ने खूटे खे कोई तफ़्तीश करी ईंदा हिकिड़ो को लीटो कढी विझजाए न लीटे मथे कीअं आई न आऊं पिया कुटियूं अहिड़ो हाल सची हक़ीक़त खे नथा ॼाणो लीटो को हुए न इनके कढी विझे पोइ जंहिंखे लॻे ठीक पख बनाए को चौंप बनाए को पग बनाए को कुछ बनाए ई दुनिया आहे तो ॿाहिरां निकिरियो तिन टाण उन जी कन में पण अहिड़ियूं चीज़ूं भरियलियूं चए वञ त भले पर चौखट करी पंहिंजे आतिश परसई मां बातिल महबूद जी जेको आहे पंहिंजे आबा अजदाद जो दीन खे न छॾिए ऐं तोखे ना करियां थी जे न वञ कोन का दीन में जा अटी वञे मज़हब में जा निकिरी वञे मुंहिंजो पुत्र बि न रोने तॾहिं वरी पुत्र चए थो मां पहिला उन मोहम्मद वटि चौखट करींदुसि ॻाल्हि पोइ करींदुसि जे आऊं मुंहिंजी आबा अजदाद जी दीन मथे क़ाइमु रहंदुसि मूंखे तकलीफ़ आहिनि जो सौल खपे थो पण दीन क़बूल न करींदुसि पोइ ॻाल्हि करियां तॾहिं मां चए वञ वियो अल्लाह जे रसूल जी दरबार में पोइ हुज़ूर जी हर में काबा जी वीचारा हुज़ूर वेठा आहिनि अल्लाह जो रसूल वेठा आहिनि अची करे न जवान अची करे न पहली ॼाण हीअ मजलिस भरियली हुई तंहिंमें हुज़ूर खे सलाम करे वेही रहियो चए थो जय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ॻाल्हि आहे तकलीफ़ आहे मूंखे हुज़ूर फरमाईं त हा करो आहे चए त मुंहिंजी माउ वटि कपिड़ा न आहिनि केॾा ॿाहिरां निकिरी नथी सघे हिकिड़ी मड खपे थी पर चौखट करियां चए हा चए न मूंखे दीन जो न चओ कल में पढ़े जो न चओ त मड खपे थी न का खपे बि नथी केरु आहे आऊं पुछां थो हुज़ूर वटि वञे वारो केरु आहे मुसलमान आहे हुज़ूर वटि वञे वारो कपिड़े जी मड गिने वारो आंखे लॻे थो मूंखे लॻे थो चौखट करणी पवंदी जो मुस्लिम आहे न आहे
ने छता हुज्जत रखी ने वञे थो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदाणे चए न कलमो मूंखे कलम पढ़े जो न चओ मुंहिंजो आका जे ज़बान मुबारक जा मुस्कुराहट बि खिली पिया हुजूर खिली करे न उनके सामने वञी गले से लगाए न चए हुजूर फरमाइए था जे हिंटाणे तुंहिंजी मां खे अगरि ज़रूरत है न तूं आयो ईअं त खण हिन लाइ करे मुंहिंजी उम्मत आहे बेकरार जिन चादर में आओ उकारे में पार करी आंदो विन तोजी मां वटे कपड़ा नहीं तो मुझी रहमत वाली चादर खणी विन तोजी मां जी उघाड़ की ढके बहादुर इस्लाम और नबी जा असा कलमो पढ़े वाला उम्मती आहियूं असां जो अखलाक असां जो किरदार असां जी रहणी कहणी असां जी सोच जी दुनिया जे मिजारा आहे एड़ी रहंदी त याद रखजा कि हुजूर जी वफादारी ना है असां जी वफादारी ये कि पिंड जो एक परायो पहला नबी जी इंसानियत सिखायो ये इंसानियत सिखो अने नबी जी किरदार दुनिया में वतारियो अल्लाह जी कसम ही किरदार वतारियो आमते रब पर राजी रहंदो ने मोहम्मद मुस्तफा जी जात राजी रहंदो तुम पर एहसान ही न सही ऐ जालिमो तुम पर एहसान ही न सही कलमा पढ़ाने का भी एहसान गया आके हुजूर कलमो पढ़ा जो पे एहसान भली गया असा पुर करे रहा आहियूं हर मोहल्ले में पिंजी पराए के छड़ियो समाज में न बांटो इंसान बनी अने इंसानियत जे इन पैगाम के अल्लाह जे रसूल जी सीरत के आंजी वजूद में उतारियो इंशाअल्लाह अज़ीम जी जी हुजूर जडे हेड़ो आंजो अखलाक हुंदो अने हेड़ो किरदार अगर हुंदो कोई आंजी हाथ में झंडो हुंदो कोई लब्बे क्या रसूलुल्लाह चोंदा तो हुजूर इन दया पर जी गलिए में आसाड़ी जी गलिए में मोरघर जी गलिए में ओड़ी वान जी गलिए जी मिजारा सुबह पर जी गली जी मिजारा बिटियारी वीरानी जी गली जी मिजारा जेडा ही नेरींदा लब्बे कई चोंदा या रसूलुल्लाह आई चोंदा लब्बे जो मतलब करो हुजूर ही चोंदा जे मुजा उम्मतियों हाजिर रहिया जवाब तदे मिलदो अल्लाह ताला जल्ल जलालू जल्ल शानू आंखें ने मुके तो टाइम कढी काफी धूप है वक्त है आई जिकी पण आया और मिणी जो तहे दिल से दया पर आले सुन्नत वल जमात जी अने इन कमिटी वारे जी तरफ से दया पर आले सुन्नत वल जमात जी तरफ से आई जिकी पण बार थी अने जमात जो आऊं पर शुक्रिया अदा कया तो तमाम जिकी पण कचरी थिया कावश ने मेहनत बचे कयो नो इनी जो पण आऊं तहे दिल से शुक्रगुजार आहियां जिन मोहब्बत ने सबूत कई पेश कया अल्लाह ताला काश जदे अबू लहब जी 8 ॾींहं जी मिजारा हुजूर जी खुशी में वो काफिर हो अबू लहब काफिर हो 8 ॾींहं जी मिजारा अबू लहब के हुजूर जी खानदान में जाके एक सोने में ॾिठो जे अबू लहब कहिड़ो हाल है चए तो जे माफ़ करो पुछो ना मुंहिंजी कब्र में अज़ाब ही अज़ाब है पर सोमवार जो ॾींहुं अचे त मुंहिंजी अज़ाब में तकलीफ़ पण थिए अने को इन आंगरीअ जी मिजारा पाणी अचे जो को नीरो थी वञे छो अबू लहब के जी को तॾहिं अबू लहब के पुछी में ॾिनी बि आंगरीअ में पाणी कोला नहीं ई तो मथे अज़ाब सोमवार जो ॾींहुं कुरिला तॾहिं अबू लहब जवाब ॾिने जेको मोहम्मद बिन अब्दुल्ला जेको पैदा न थियो उन सोएबीअ वो लौंडी कयो आज़ाद कयो अल्लाह की अदा पसंद आई मुंहिंजी कब्र मथे अल्लाह अज़ाब तख़फीफ में रखी ॾे अरे अबू लहब जंहिंजे बारे में सूरत तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालु व मा कसबी नाज़िल थई ते मथे अल्लाह करम करे तो सूमर जो ॾींहुं ऐं ने आऊं तो उम्मती कलमो पढ़े वारा आहियूं हुजूर जी मिलाद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशी में न्याज की तक़सीम कंदासीं न्याज खाराईंदासीं गरीबें के मिस्कीनें के मोहताजें के अड़ोस के पड़ोस के मोहब्बत से मिलदासीं मुझो आका राजी थी वेंदो अल्लाह ताला जल्ल जलालू जल्ल शानू आंखें ने मुके प्यारे हबीब रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मथे अमल करे जी तौफीक नसीब अता फरमाए तमाम जेकी पण आया अन्नी जो दिल से शुक्रगुजार आहियां साथ साथ जे मिजारा पुलिस स्टेशन पुलिस वारा पंहिंजे हिन रूट जे मिजारा ख़ुसूसन PSC साहिब झाला साहिब इन जी टीम अने जेको पण मामलादार साहिब बि मंजूरी ॾेई करे अने पंहिंजो जुलूस एतिरी लाइ करे आउं अर्ज़ु कयां थो अगरि हिन रीते जो अगरि आंजो जुलूस हूंदो हेड़ी मोहब्बत हिन रीते रखंदा त रोके वारो कोन हूंदो पण आंजा
अगर खाली ॾेखाव हूंदा त आख़िर अल्लाह नो जो रसूल त पोइ नाराज़ थींदा, पहिला जेको मंजूरी ॾियण वारा हूंदा उहे बि चवंदा जे ऐं रुगो रड़ियूं ने कीअं आहे न, ऐं अहिड़ो सबूत पेश करियो जेको नहरे करे प्रशासन खे पढ़ाड़ो लॻे जे हा जिन नबी जी जुलूस के जिन मोहब्बत से मञण वारा जेको मञाइए था उन्हीं के नहरे करे उन्हीं के पण खुशी थिए। ये मुल्क हिंदुस्तान है, इनमें मणे रहता मिणी जो अधिकार है, इन अधिकार के जॾहिं आड़ अचींदी तंहिंजो वॾो कारण ॿियो कोन आहे, वॾा कारण पाण जयूं। अल्लाह ताला जल्ल जलालू जल्ल शानू आंखे ने मूंखे प्यारे हबीब रहमत आलम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मथे अमल करे जी तौफीक नसीब अता फरमाए। ऐं मणे दुआ करी जा अल्लाह ताला पूरी रोहे ज़मीन मथे अॼु जेको आहे ईद मिलाद नबी जो ॾींहुं आहे हिन दया पर जे सरज़मीन मथां हिकिड़ो आंजो अदना तालिब इल्म फ़क़ीह ऐलान करे थो जे मिणी के मुबारकी आके ना पूरे रोए जमीन वारे के ईद मिलाद नबी जी खुशी जी मुबारकी। अल्लाह जी बारगाह में दुआ करियूं था अल्लाह ताला असां मिणी में इत्तफाक मोहब्बत भाईचारो अल्लाह ताला हुजूर जे सदके कायम अने सलामत रखे। वमा अलैना इल्लल बलाग व आखिर दाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। शरबत न पीता हुआ तो पी गिंजा अने न्याज तैयार है।